तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। दोस्त कोहा ए दादुला थो मुह बमाराए खासन खलीलन खे थो सख्तियों सहाय। अल्लाहु समद बेनियाज आ सा करे जा चाहे छो त उन्हीअ मंझि आहे का ऊनी ॻाल्हि असरार जी। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अॼु जी 10 मुहर्रमुल हराम जी शाम 11 जी रात आ। मूंखे त पंहिंजी ज़िंदगीअ में यादि कोन्हे त कॾहिं अॼु राति में मूं को जलसो कयो हुजे, छो त 10 मुहर्रमुल हराम जी जेका शाम आहे जंहिंसां निस्बत हूंदी आहे या जंहिंसां प्यार हूंदो आहे उनखे उहो दर्द हुजे या ख़ुशी हुजे उनखे ख़बर पवंदी आहे त 12 रबीउल अव्वल जे ॾिहाड़े ते जिस्म में ख़ुशी केॾी हूंदी आहे ऐं 10 मुहर्रमुल हराम जे ॾिहाड़े ते ख़ासि करे शाम जे टाइम में अगरि हिकु कलमे पढ़ण वारो मुसलमान फ़क़ति पंहिंजे दिलि में 5 मिंटनि जे लाइ ख़याल करे मैदान करबला ते पंहिंजे रुॻी दिलि खे हाज़िर करे पहुचे त उनखे ख़बर पवंदी त अॼु जी शाम केॾी न अज़ीम ऐं दर्दनाक शाम। प्यारा दोस्तो, सॼो तालुक़ जो मसालो आहे ऐं निस्बत जो मसालो आहे। सिज रोज़ उभरंदो आहे, हसबे मामूल उभरंदो रहंदो। शाम रोज़ थींदी आहे, हसबे मामूल थींदी रहंदी। इन आजिज़ जेको इन मौक़े जे मुनासिबत सां सुहिणे लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शाइर मुंतख़िब कयो, तव्हांजो तवज्जह चाहींदुसि त थोरो गौर कयो त अल्लाह जे कामिल वलीअ पंहिंजे दिलि जो दर्द कीअं सलियो आहे त दोस्त कुहाए दादुला थो मुंह बमाराए। ख़ासन खलीलन खे थो सख़्तियूं सहाए
छो त अल्लाह समंद बेनियाज़ा सा करे जा चाहे पर उन मंझ बि आहे का उन्ही ॻाल्हि असरार जी। अल्लाह ताला जे हिकमतुन खां कुछ भी खाली कोन होंदो आहे मुंहिंजा दोस्त। जेको मुंहिंजो खुदा कायनात जे लाइ ऐलान थो करे त जेकॾहिं मां खुदा सां प्यार करणु चाहियो था त मुंहिंजे मखलूक सां प्यार कयो। उहो अल्लाह जेको चवे थो त मां अल्लाह खे रंजाइणु चाहियो था त मुंहिंजे मखलूक खे रंजायो। मां खुदा खे ईज़ाइणु चाहियो था त मुंहिंजे मखलूक खे ईज़ायो। मां खुदा खे राज़ी करणु चाहियो था त मुंहिंजे मखलूक खे राज़ी कयो। जेको तमाम मखलूक सां मुंहिंजो खुदा एॾो प्यार थो करे, ॿुधाए त उहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जे कुल्हड़नि जे सवार हसन हुसैन सां केतिरो प्यार कंदो हूंदो। हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे ज़हन खे रुॻी हाज़िर करे मुस्लमान, ॾाढियूं कम जूं घड़ियूं आहिनि, हे ॾाढियूं अज़ीम घड़ियूं आहिनि, पर जंहिंखे खुदा नसीब करे इहो सच आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, केतिरा बि अहादीस मुबारक जा किताब खोल, इमाम हुसैन जी सोने जी उहा ज़ात आहे या इमाम हसन मुजतबा जी ज़ात, ॿ भाइर जे हैसियत में रुॻी हिक ॿिए सां थोरो जे नंढड़ा भाइर तकरार कंदा आहिनि, ॿिनि भाइरुनि जो तकरार थी पियो पाण में। इमाम हसन साईं चवे त अखर मुंहिंजा भला, इमाम हुसैन साईं चवे त अखर मुंहिंजा भला। इहो मामूल आहे, घर में ॿारड़ा ईअं कंदा आहिनि, नंढड़ा ईअं कंदा आहिनि, पर ही ॾिसण में त ॿारड़ा ऐं नंढड़ा आहिनि, पर इन्हनि जो रुॻी तलुक ॿुधाइण जे लाइ हीअ ॻाल्हि थो कयां त मुस्लमान गौर कर त इन मासूमनि जो तलुक ऐं कनेक्शन केतिरो गहरो आहे। ॿ भाइर पाण में ईअं ख़ुशि मिज़ाजी कंदे इमाम हसन साईं चयो त अदा हुसैन अखर तुंहिंजा न मुंहिंजा भला आहिनि। इमाम हुसैन चवे त अदा ईअं नाहे, तुंहिंजा न अखर मुंहिंजा भला आहिनि। ॿई भाइर हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। साम्हूं केरु वेठी आहे, जो उहा अल्लाह जे महबूब जी लाडुली न्याणी, जंहिंजे लाइ मदीने जो साईं पंहिंजे पाक ज़ुबान सां फरमाए त फातिमतो बिदअतुम मिन्नी, हीअ फातिमा मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आहे। उहा अम्मा फातिमत ज़हरा, उन जो हिकिड़ो शान त मुंहिंजे मदीने जे ताजदार दुनिया में ॿुधायो त हीअ मां मुस्तफ़ा जी न्याणी, मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आहे। दोस्तो, आबे ज़मज़म जा 5 लीटर हुजनि, जे उन मां हिकिड़ो कतरो बि अलॻि कजे त उहो आबे ज़मज़म थींदो या कुझु ॿियो थींदो? जवाबु ॾियो। आबे ज़मज़म सॾाइबो या कुझु ॿियो सॾाइबो? पर हक़ीक़त त इहा आहे, हिकिड़ो आबे ज़मज़म जो कतरो जेकॾहिं पूरे कूलर में विझ त उहो आबे ज़मज़म करे ॾिनो वेंदो आहे, अदब सां पीतो वेंदो आहे। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात नूरुन अला नूर आहे। तवील न वेंदुसि, उन महबूब मुस्तफ़ा जे जेका जिगर जो जिस्म जो टुकड़ो आहे, उहा नूर आहे या न आहे? जंहिंजो ज़िंदह मिसाल पूरे दुनिया जे तारीख़ जा किताब खोले पढ़ो, कायनात में वाहिद औरत जे सूरत में अगर को इंसान आहे त हसनैन करीमैन जी अमड़ा, जंहिं साल जा पूरा ॾिहाड़ा 5 वक़्त निमाज़ पढ़ी आहे, हिकु निमाज़ बि वक़्त जो ख़ुदा हुन खां परे कोन कयो आहे। दुनिया जी काई बि औरत, टियों दफ़ो थो चवां, उहा कंहिं नबीअ जी घरवारी हुजे या कंहिं नबीअ जी अमड़ हुजे या कंहिं अंबिया जी ज़ाल हुजे, बिशमूल मुझे महबूब मुस्तफ़ा जे अज़वाजे मुत्तहरात सूदो, कायनात में का बि अहिड़ी औरत नाहे जंहिं साल जा सभु ॾींहं निमाज़ अदा कई हुजे,
अगर आहे त उहा अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जंहिं साल पूरा ॾींहं निमाज़ूं अदा कयूं, याने उहे शरई इजाज़त, उहे ॾिहाड़ा जेके हर औरत खे अल्लाह ताला जी तरफ़ खां नसीब थींदा आहिनि, ऐं उहे ॾिहाड़नि जे करे उहा औरत निमाज़ उन तां मुआफ़ी हूंदी आहे मुंहिंजा दोस्त। ऐं उहे ॾिहाड़ा हर उन औरत जे मथां ईंदा आहिनि जेका साहिबे औलाद थियण जे लाइ उन में ताक़त हूंदी आहे, ऐं उहे ॾिहाड़ा उन वक़्तु न हूंदा आहिनि जॾहिं औलाद पेट में ईंदो आहे। मुंहिंजे ख़ुदा जो कुर्ब त ॾिसो, अम्मा बतूल साइण सां हसन हुसैन बि आयो आहे, बचिड़ा बि आया आहिनि, हामिलह बि थी आहे, नॉर्मल ज़िंदगी बि गुज़री आहे, मगर कॾहिं बि उहे ॾींहं न आया जंहिं ॾींहंनि जे करे अम्मा बतूल साइण जो हिकु वक़्तु बि निमाज़ जो रब क़ज़ा कयो हुजे। छो क़ज़ा न कयो? मुंहिंजो अल्लाह काइनात खे ॿुधाइण थो चाहे, ओ काइनात वारो, जंहिं न्याणीअ खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमाए छॾियो त हीअ मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, हीअ मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे, मां ख़ुदा अमली तौर ते तव्हांजे आॾो ॿुधायां थो त मुंहिंजो मुस्तफ़ा नूर आहे त उन जी न्याणी बि नूर नाला नूर आहे। उहा अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जंहिंजो मक़ाम इहो त दुनिया में आहे, मगर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तमाम अंबिया जा बचड़ा औलाद उम्मतूं मौजूद हूंदियूं। मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सभु कुझु पंहिंजे उम्मत खे ॿुधायो आहे, सभु कुझु पंहिंजे उम्मत खे ॿुधायो आहे। अज़ीज़ दोस्तो, मुंहिंजे आका करीम फरमायो, जॾहिं पुलिस रात तां गुज़रण जो वक़्तु ईंदो, अल्लाह ताला जिब्राइल खे हुकुम कंदो, ऐं जिब्राइल जी रब्बे जलील अॼु ऐलान कर, या अहलल महशर, ओ क़यामत जे मैदान में बीठल सभु मर्दो ख़वातीन ऐं इंसानो ऐं हशर जे मैदान में बीहण वारो, नकिसू रुऊसकुम, तहां पंहिंजा कंध हेठि करे छॾियो, वग़ुद्दू अबसारकुम, तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तुरीद तमुर अला फातिमत बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी न्याणी फातिमा सुहिणी 70,000 हूरन जे झुरमट में पुलिस रात किरास करे रही आहे। मां ख़ुदा ऐलान थो कयां त जीअं काइनात जे अंदर ज़मीन जे तख़्ते ते मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जे मथां कंहिंजी निगाह पई, अॼु हशर में बि मां ख़ुदा चाहियां थो त कंहिंजी निगाह मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जे मथां न पवे। अंबिया मौजूद हूंदा, शहीद मौजूद हूंदा, सिद्दीक मौजूद हूंदा, सालिह मौजूद हूंदा। ऐलान थींदो त कंध बि हेठि कयो, अखियूं बि बंदि कयो त मुंहिंजे महबूब जी बचड़ी पुलिस रात तां किरास करे वञे। उहा अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा साम्हूं वेठी आहे, ॿिनि पुटनि जो पाण में तकरार ॾिसी करे मुरकी रही आहे। मुरकंदे पुछे थी, बच्चा छा में पाण में तकरार था कयो? सुहिणे हसन चयो, अम्मा अखर मुंहिंजा भला हन। दिलबर हुसैन चयो, ओ मुंहिंजी जीजल अम्मा अखर मुंहिंजा भला हन। मुंहिंजे सुहिणे हसन हुसैन जे अमड़ अर्श ॾे निगाह कई आहे। अर्श ॾे निगाह करे पाण ॿिनी बचड़नि खे फरमायो, बचड़ा पाण में विढ़ो न, इहो फ़ैसिलो मां फातिमा नथी कयां। कुझु लम्हात तरसो, ॼाण तव्हांजो बाबा अली आयो, हे फ़ैसिलो तव्हांजे बाबा खां था करायूं त अखर कंहिंजा भला आहिनि। ॻाल्हि त नंढड़ी आहे दोस्त, मां चई सघे पई पुट तुंहिंजा बि भला आहिनि, तुंहिंजा बि भला आहिनि चई सघे पई, पर अर्श ॾे निहारण मां राज़ महसूस थिए थो त मथों इजाज़त न मिली त इहो फ़ैसिलो तव्हां न कयो। शेरे ख़ुदा आयो, बतूल साइण मौजूद आहे,
हसनैन करीमैन पांजो केस आडो अंदो बाबा ओ फातिह खैबर बाबा मां चवां त मुंहिंजा अखर भला अदा हुसैन चवे त मुंहिंजा अखर भला अम्मा साण फैसलो नथी फरमाए दिलबर बाबा तव्हां फैसलो फरमायो शेरे खुदा भी मुंहिंजा दोस्त अजीज उहो साहिब हिकमत छो त जंहिं इल्म जो शहर मुंहिंजो सुणो नबी आ उन इल्म जो दरवाज़ो शेरे खुदा है शेरे खुदा भी अर्श ॾे निगाह कई अर्श ॾे निगाह करे पाण फरमायो त ही फैसलो जेको तव्हांजे अमड़ न कयो आ ओहो तव्हांजो बाबा बि न कंदो ही फैसलो इमामुल अंबिया खां था करायूं मुसलमानो जरा गौर फिक्र जी दावत आ ॻाल्हि केतिरी नंढड़ी आ हैसियत केॾी वॾी थी वठे अज़ीज़ा ने मन गौर कयो एतरे में करीम मुस्तफ़ा जो अचण थियो मुंहिंजा महबूब तशरीफ़ फरमा थिया साॻियो फैसलो सॼी ॻाल्हि मुंहिंजे करीम आका जे दरबार में थी मुंहिंजे करीम आका बि अर्श ॾे निहारियो निहारे अर्श ॾे पाण फरमायो त ही फैसलो अल्लाह जे दरबार में था छॾियूं जेको फैसलो फातिमा न कयो अली न कयो अॼु मां मुस्तफ़ा बि उहो फैसलो नथो करणु चाहियां अॼु इहो फैसलो करीम रब जे दरबार में था मोकिलियो सोच सही गॾु केर वेठा आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रा गौर कर केर गॾु आहिनि चओ पंज तन पाक गॾु वेठा आहिनि कीअं हिक खां थी फैसलो अचे थो जॾहिं पंजनी जे दरमियान में फैसलो आयो हिकिड़े पासे अम्मा बतूल साइणा हिकिड़े पासे शेरे खुदा हिकिड़े पासे इमाम हसन हिकिड़े पासे इमाम हुसैन मुंहिंजो करीम मुस्तफ़ा कंहिंजो इंतज़ार थो करे चो खुदा जे हुक्म जो इंतज़ार थो करे जिब्राइल 7 हीरा खणी अल्लाह जे दरबार मां पहुतो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी बचड़न जे विच ते रखो बिनी खे चओ हिकिड़ो हिकिड़ो करे खणंदा वञनि जेको वधीक खणी वञे उन जा अखर भला चइबा ज़रा गौर त कर मुसलमान ॻाल्हि अखरनि जे भले हुजण जी आ लेकिन हेॾां पंजतन पाक साम्हूं होॾां अर्श जा मिड़ई मलाइक ॾिसी रहिया आहिनि त रब फ़ैसिलो कीअं थो फरमाए ॻाल्हि नंढड़ी आ राज़ वॾो आ जॾहिं हसनैन करीमैन ॿिनी भाइरुनि हीरा खणण शुरू कया हिकिड़े हिकिड़ो खयो ॿियो हिकिड़ो ॿ जॾहिं टे वंडिजी विया हिकिड़ो आख़िरी बचो आहे इम्तिहान आहे होॾां सुहिणे हसन जो हथड़ो बि वधियो हेॾां मुंहिंजे दिलबर हुसैन जो हथड़ो बि वधियो फ़ैसिलो बेनियाज़ फरमायो ओ जिब्राइल जी रब्बे जलील देर न कजां जियां इब्राहीम अलैहिस्सलाम जे कातीअ जे हेठां सुहिणे इस्माईल खे खणी करे दुंबे खे पहुचाई जॾहिं हसन हुसैन जो हथड़ो हीरे ताईं पहुचे विच में चीर ॾिजां त हुसैन बि राज़ी थी वञे हसन बि राज़ी थी वञे ऐं उन्हनि जो अबो ऐं अम्मा बि राज़ी थियनि छो त जंहिं हसन ऐं हुसैन खे उन्हनि जो अबो ऐं अम्मा रंजाइण नथो चाहे उन्हनि खे मां ख़ुदा बि रंजाइण नथो चाहियां मुसलमान गौर कर इन करे मुझे सुणे लतीफ़ चयो त दोस्त कोहाए दादुला केॾा दादुला अल्लाह जे दरबार केॾा दादुला ताजदारे मदीना जे दरबार में केॾा दादुला बतूल साइण जे दरबार में ओ मुझा मुसलमान भा हेॾा एॾी दादुला मौजूद आ होॾां करबला जी ततल ज़मीन मौजूद आ ओ मुसलमान गौर त कर ओ मुसलमान हिकिड़े मिंट जे लाइ गौर त कर
जेकी कुछ 10 मुहर्रम जे दिहाड़े ते थी गुजरियो उहो त थी गुजरियो, लेकिन मामिलो करबला जे मैदान में ख़त्म कोन थियो आ। अञा असली मामिलो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सब्र जो इम्तिहान त करबला जे मैदान खां शुरू थियो आ। रुगी मैदान करबला में दुनियादारनि इहो ॾिठो त उहो हुसैन सुहिणो आ, जेके 3 ॾींहनि जे उञ जी परवाह न हुई। उहो दादलो हुसैन आ, जंहिंखे पंहिंजे बचड़नि जे हिकिड़े हिकिड़े बचड़े खे सिंगारे मोकिले वरी उन जो लाशड़ो कुल्हे ते खणी खीमन में रखण जी परवाह न हुई। अगर परवाह हुई त इहा हुई, हर दफ़े अर्श ॾे पियो निहारे त शल मुझो खुदा राजी थे, मुझो महबूब मुस्तफा राजी थे। छो त मुझा दोस्त अजीज होड़ा हसन ऐं हुसैन खे राजी करण जे लाइ मुझे खुदा चायो त हसन भी राजी थे, हुसैन भी राजी थे। मुझे मुस्तफा चायो त हसन भी राजी थे, हुसैन भी राजी थे। अज मुझो दिलबर हुसैन उहो मुझे करीम रब जा ॾिनल एहसान अल्लाह जे दरबार में शुक्राने तौर मल्हाए रहियो आ। ओ मुझा करीम रब, तू पियो चाही त हसन ऐं हुसैन राजी थियनि। अज तुझो हुसैन तो चाहे त मौला तू राजी थी, तुझो महबूब राजी थे। हिकु हिकु बच्चो राह खुदा में ॾींदो ऐं आशिकनि जे ज़ुबान मुताबिक़ ईअं चवंदो पियो वञे, जिस हाल में तू राजी वो हाल गवारा है, जिस हाल में तू राजी वो हाल गवारा है। इतना तो बस कह दो ये हुसैन हमारा है, इतना तो बस कह दो ये हुसैन हमारा है। ओ मुझा मुसलमान भा, खुदा जे ज़ात खे पंहिंजे आॾो गवाह बनाए हिकिड़े मिंट जे लाइ ज़रा गौर कर। इमामे अली मकाम, इमामे अली मकाम सब कुछ अल्लाह जे राह में कुर्बान करे, आखिर में पंहिंजी जान भी अल्लाह जे राह में अजीजा ने मन कुर्बान करे दुनिया ताईं न रुगी पैगाम पहुंचायो, दुनिया के करे ॾेखारियो त जंहिं हुसैन जो पींघो लोॾण जे लाइ जिब्राइल ईंदो हुयो, अॼु उन हुसैन पंहिंजो पूरो खानदान अल्लाह जे रज़ा जे लाइ कीअं कुर्बान करे ॾेखारियो आ। अज़ीज़ान मन, ओ मुसलमान भा, जेॾी महिल सिरे हुसैन मुबारक अञा नेज़े ते कोन रखियो वियो आ, तूं तारीख़ करबला खे ईमानदारीअ सां त कॾहिं पढ़ी ॾिस, तारीख़ तिबरानी पढ़ी ॾिस। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेके बि तारीख़ जा किताब हल, तमामु तारीख़ जे किताबनि खे पढ़ी ॾिस त अमर बिन सअद नालो यादि कजां, पलीत जो छा नालो अथसि, अमरो बिन सअद। उन अमर बिन सअद ज़ालिम पलीतन जी बेहयाई जी इंतहा त निहार, जेको कुछ करणो हुयुनि करे छॾियऊं, शहीदन शहादत नोश करे छॾी। हसनैन करीमैन मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात अल्लाह जे राह में शहादत हासिल करे छॾी। होॾा खीमन में पंहिंजे मासूम बचड़नि जा बिशमूल अली असगर तमामु बचड़नि जा लाश पिया हल। उन अमर बिन सअद बेहया शख्स खुशीअ में शादमियाना वजराए यजीदी फौज जो किरदार निहार ऐलान कयूं त हे घोड़ा हिन लाशनि जे मथां डुकायो।
दुश्मन भी इए न कंदो आ जे मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न सा कलमे वारन मुसलमानन कयो आ। इए दुश्मन भी कैसा न कंदो आ। मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक हयाते तय्यब जे अंदर जेतरा भी जंगी जा मैदान थिया सहाबा के तरबियत फरमायो त कहजे भी मरण का बाद में बेशक हु जहन्नमिया जहन्नम रसीद थी चुको आ, लेकिन मरण का बाद में उन जे लाश सा कह भी किस्म जी हरकत नाहे करनी। मुझे करीम मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा जी तरबियत फरमाए। दुनिया जी तारीख हदीस जा तमाम किताब मौजूद हन। मुझे महबूब मुस्तफ़ा दुश्मनन जे लाशन जी भी इज्जत फरमाइंदा होया। सहाबा के फरमायो त कह दुश्मन जे लाश के भी दुश्मनी तेज ताई हुई जेस ताई हुन जे सिरिय में सा होयो। हाणे जहन्नम वासिल थी चुको आ। हाणे इन जे जिस्म के तकलीफ न दिनी वने। कायनात के पैगाम पे दिनो त मां मुस्तफ़ा जे छो त हुजूर के खबर आ त कलमे वारा मुझे बचड़न जे सामहो थींदा। पैगाम दई रहो आ मुझो महबूब मुस्तफ़ा त ओ कलमे वारो मता भुलजी पो। मता मुझे बचड़न जे लाशन जी बेहुरमती कयो। मता मुझे बचड़न जे उन जिस्म सा ना इंसाफी कयो। ही उहे उन बच्चा उन जवान जा हुंदा जेको जवान अज तहां के बुधाए रहो आ त दुश्मनन जे मरण का पो उन जे लाशन सा कुछ नाहे करनो। लेकिन मुझा दोस्त मुझे बेनियाज रब के जन के कलमे पढ़न जे बावजूद जहन्नम रसीद करणो हो उन्हन के अल्लाह अंधो बोड़ो गूंगो करे छड़ियो। उन्हन के एतरो हया न रहो। मुसलमान थोड़ी तारीख अञा अगते थी वधे तू तारीख के थोड़ो वधिकी पढ़ी दिस त तोके खबर पवंदी त वाकई यजीदी हन। खुदा जो कसम अज भी दुनिया ते लखे यजीदी मौजूद थे। अज भी दुनिया ते लखे यजीदी मौजूद हन के यजीद सा प्यार कन था, यजीद के हक जो इमाम समझन था। पर मुझा दोस्त उन्हन जो कूड़ उन्हन जी मुनाफिकत मुझा दोस्त अजीज उन्हन जी नाकामी मुझे खुदा कायनात के बुधाए छड़िया। हिकड़े मिनट जे ला सोच अज भी जे कने कहे चौक ते भी ही चो त जेके हुसैनी हन जेके हुसैन सा प्यार था कन उहे नारो हणन त नंढा वडा हजारे लखन जे तादाद में दिलबर हुसैन जो गुलामी जो नारो हणी करे जान कुर्बान करण जे ला तैयार थींदा। छो त इमाम हुसैन सुनो हक जो इमाम आ। लेकिन यजीदी अज भी तुझे भिरिया रोड में भी खोड़ हन, मुझे पडीदन में भी खोड़ हन, कायनात जे जर्रे जर्रे में मौजूद हन। मोहम्मद हनीफ खिलण जी गाल नाहे, अफसोस ऐं दुख जो मकाम आ। अंदर सड़े खां गाल थी चइजे त कुंट पासे में वेही करे यजीद के हक ते समझन था। पर खुदा जो कसम खणी दावा थो कयां त कहे चौक ते बीही करे को हिकड़ो ऐलान करे त यजीद हक जो इमाम आ ऐं असां यजीद जा पोइ लॻूं वॾा त छा पर मासूम ॿार भी हुन के पादर हणी मारे छॾींदा। सचाया न जवाब दे मुसलमानो। छो त यजीदन ओहो कुछ कयो आ जेको पंहिंजा त छा पर परावा भी कोन कंदा न। थोरो तारीख़ के वधाए त सही अॻिते जॾहिं बेअदबन बेदीनन मुझे रब जो कुरान करीम में वाज़े ऐलान कयो त मां अल्लाह इन्नल्लाह मअस साबिरीन सब्र करण वारन सा गॾु हां। हालांकि कुरान करीम में अल्लाह जे ज़ात हुक्म दिनो त ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इस्तईनु बिस्सब्र वस्सलात। अल्लाह फरमायो त मदद वठो निमाज खां ऐं सब्र खां। मगर जॾहिं रब जे रज़ा ऐं गॾु थियण जी महल आहे त मुझे अल्लाह फरमायो मदद सब्र खां भी वठो, मदद निमाज खां भी वठो। पर मां अल्लाह के गॾु निमाज़न सां न सब्र करण वारन सां लहंदो।
निमाज़ इंसान न मुराद छाहे इन जो मतलब मुसलमान इहो नाहे त पो निमाज़ छा जे ला पढ़ो। निमाज़ उहा अज़ीम मुंहिंजा दोस्त इबादत आ, उहा रब जी प्यारी वणंदड़ इबादत आ जेका ख़ुदा तोहफ़े में पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे ॾिनी आ। निमाज़ अज़ीमा, निमाज़ ख़ुदा जो पसंदीदा अमला। अञा जे कदें तोखे इए चवां त निमाज़ फर्ज कदें थी मेराज जे रात थी या अॻु में थी, जवाब दे, थोड़ो जवाब त दे। पो महबूब मुस्तफ़ा अर्शे मुअल्ला ते अल्लाह सां मुलाकी थी मोटिया, निमाज़ मिले। पर महबूब त वींदे वींदे बैतुल मुक़द्दस में इमाम थी निमाज़ पढ़ाई या कान पढ़ाई। मुझे महबूब मुस्तफ़ा जी सुञाणप तोखां घणी आ। अज़ीज़ान मल ओ मुसलमान भा, मुसलमान बा गौर कर, निमाज़ अल्लाह जी वणंदड़ इबादत आ, मुझे महबूब मुस्तफ़ा जी वणंदड़ इबादत आ। लेकिन इन में राज इहो आ, निमाज़ त भली आ मगर हर निमाज़ी भलो कोन्हे। निमाज़ भली आ, निमाज़ अल्लाह जे सभिनी इबादतुनि में वणंदड़ इबादत आ ख़ुदा खे, मगर हर निमाज़ी भलो कोन्हे को। अब्दुर्रहमान बिन मुलजिम निमाज़ में आ, निमाज़ भली आ पर उहो भाड़ियो भलो कोन्हे। यजीद भी निमाज़ में आ, निमाज़ भली आ पर यजीद भलो कोन्हे। शिमरो भी निमाज़ में आ, निमाज़ भली आ पर शिमरो भलो कोन्हे। इब्ने ज़ियाद भी निमाज़ में आ, इब्ने ज़ियाद भी निमाज़ में, निमाज़ भली आ हो बदमाश भलो कोन्हे। निमाज़ भली आ पर मुझा दोस्त इहो ही सबब आ जो हर निमाज़ी साबिर नाहे, मगर हर साबिर के रब निमाज़ जो पाबंद जरूर बनाए छड़ियो आ। मुझे अल्लाह जे ज़ात नंबर 2 निमाज़ ज़ाहिरी इबादत आ, दुनिया के ॾेखारण वारी आ। अंदर में इबलीस लगो पिया, सजदन जी ठक ठक लगी पई आ। खोड़ अहिड़ा निमाज़ी तोखे मिलंदा जेके दुनिया के ॾेखारण जे लाइ लंबियूं लंबियूं निमाज़ूं ऐं पंहिंजे मुंहं सां फर्ज़ पूरो पढ़ण लाइ तैयार कोन्हनि के, छो त निमाज़ दुनिया के ॾेखारण वारी इबादत आ। लेकिन उन जे मुक़ाबले में सब्र उहा इबादत आ जेका कंहिंखे बि ख़बर कान पवंदी आ। हिक बाने खे ख़बर हूंदी आ, ॿी ख़ुदा खे ख़बर हूंदी आ। मुंहिंजे अल्लाह जे ज़ात खे उहा शइ सब खां वधीक वणंदी आ जेका बाने ऐं ख़ुदा जे दरमियान में हूंदी आ। टे खे पतो न हूंदो आ। इन करे मुझे करीम रब फरमायो मां गॾु सब्र करण वारनि सां हा, छो त हर साबिर जेको हूंदो आ उहो पक्को निमाज़ी ज़रूर हूंदो आ। अज़ीज़ान मन, इल्मी गाड़ियूं त खोड़ अहिड़ियूं हन जेके तव्हां ॿुधियूं बि न हूंदियूं। दिल चवे थी ॿुधायां पर माहौल बहराड़ीअ जो ख़बर न आहे उहे सम्झ में अचनि अलाए न अचनि। इन करे उन ॻाल्हियुनि खां मां थोरो पोइते थो हटां, मां करबला खां अॻिते थो वधां। छा ख़्याल आहे? सभई इत्तेफ़ाक़ राय सां ॿुधायो। करबला जो किसो अॻिते खणा, करबला खां अॻिते वधां, दिमश्क ॾे वधां, कूफे ॾे वधां, अॻिते वधां या पोइते मोटी इल्मी तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां। पर मुझे ख्याल में इल्मी ॻाल्हियूं पयूं थींदियूं अॼोके ॾींहं ते करबला जे मौज़ू खे अॻिते था वधायूं त करबला खां पोइ छा थियो, करबला खां पोइ छा थियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, फ़क़ति करबला जे मैदान ताईं त ज़िक्र कोन्हे कोन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां पहिरीं ॿुधायो त जीअं यज़ीदन जे लश्कर में नगारा वॻा, शादमाना फ़तेह जा लॻा। अज़ीज़ान मन गौर कर, अमर बिन साद घोड़न के हुक्म दिनो त मुझा दोस्त अज़ीज़, छो त इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक अलग कयो वयो हुयो, गुलामन जा सिर मुबारक अलग कया वया, केतरन बचड़न जा अलग कया वया। लेकिन खालिसतन इमाम अली मक़ाम जो जिस्म मुबारक कुर्बो बला जे मैदान में आ। हिकड़े मिंट जे ला सोने लतीफ़ का पुछ त मंजर चाहे चे तो कुकरा करबला जा, कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास, गलन तां रत फुड़ा
मुझे अलीअ थे उघियास मिड़ई मुआफ़ कयास ख़ालिक बदले खून जे अज़ीज़ान मल अल्लाह जे कामिल वलियल इन सजे मंज़र के अजीब अंदाज में पेश कयो आ। अजीज दोस्तो जेडी मल घोड़ा मुझे महबूब जे बचड़न जे उन नाज़ुक जिस्म ते ड्रोड़ाया वया जन के जिब्राइल लोॾींदो हुयो। केर लोॾींदो हुयो? ॿुधाए तो खुदा ॾिसे पियो या न जवाब ॾे। अल्लाह का गुझाई हुई या कान ही जवाब दे। ओ मुसलमान हिकड़ो थोड़ो इल्मी नुक्तो बयान कंदो वञा। कुछ मानू चई छॾींदा आहिनि त जे एतिरा खुदा जा दादुला हुया छो त उन्हनि खे शक असांखे पक्का त रब जा दादुला आहिनि ऐं हुया। जन के शक उहे शक जे बुनियाद ते पंहिंजे अंदरे वारे बेज़मीरीअ जो आवाज़ कढी करे चवंदा आहिनि अगर एतिरा दादुला हुया त एतिरा बेदर्दीअ सां छो शहीद कया वया? खुदा उन्हनि ते रहम छो न कयो? क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ा तोखे ॿुधाईंदो हलां। मुंहिंजे रब जे ज़ात क़ुरान करीम में पंहिंजे अंबिया जे लाइ फरमायो आहे इन्ना लनंसुर रुसुलना। मुझे रब जे ज़ात फरमायो असां पंहिंजे रसूलन जी पाण मदद कंदा आहियूं। अल्लाह छा फरमायो? असां पंहिंजे रसूलन जी पाण मदद कंदा आहियूं। अल्लाह कुरान में फरमायो असां पंहिंजे रसूलन जी पाण मदद कंदा आहियूं। उन ई कुरान करीम में मुझे अल्लाह ईअं भी फरमायो वक़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़। अल्लाह फरमायो केतिरा ई मां अल्लाह जा नबी नाहक क़त्ल कया वया। अल्लाह मदद करण वारो आ मगर उन जा राज भी पंहिंजा निराला हन। खुदा चाहे त कंहिं नबीअ खे को नाहक क़त्ल को न करे सघे पर खुदा जी रज़ा पंहिंजी आ बेनियाज़ी आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं जिस्मन जे मथां लाशा ड्रोड़ाया वया घोड़ा ड्रोड़ाया वया हिकिड़े मिंट लाइ ॿुधाए त उन वक़्तु करबला जे ज़मीन जो मंज़र छा हूंदो? तोखे नथी ख़बर पवे। अॼु त तोखे लतीफ़ सरकार खां पुछी ॾियां जंहिं दाह करे चयो त धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान। धरती धुबी धरती उन महिल धुबे पई जंहिं वक़्त में मुझे महबूब मुस्तफ़ा जे उन हीरन जे मथां पलीतन जा घोड़ा पिया डुकन। धरती धुबी लर्ज़ी मौला ही छा थी रहियो आहे? धरती दाहू पई करे ओ मुझा मौला तुझी बेनियाज़ी आ ही छा थी रहियो आ? थरथिलिया आसमान करह हुई कान हुयो नज़ारो नीह जो। होॾां आले रसूल ॾे निहार उन्हनि खे इन कंहिं शइ जी परवाह कान हुई। उन्हनि जी निगाह हुई त राज़ी थिए त सुहिणो खुदा ऐं महबूब मुस्तफ़ा राज़ी थी पवे। मुसलमान भा इहो सब कुछ करण खां बाद में यजीदी लश्कर वारनि इहो फाइनल कयो त अचो त हली खीमन जी तलाशी ॾियूं। हेॾा बादशाह जा बच्चा आहिनि सोन हूंदो ज़ेवर हूंदा। मुंहिंजा मुसलमान भा गौर सां ॿुधजां जेॾी महिल खीमन जी तलाशी ॾिनो खीमन मां कुझु बि न मिलियो। आले रसूल जे खीमन खे बाहि ॾेई साड़ियो वियो। छा को कलमे वारो मुसलमान ये करे सके तो? पर करबला में कलमे वारन करे ॾेखारियो। मुसलमान सोच कलमो तू चवंदो ही त हे भी मुसलमान हो भी मुसलमान मुसलमान त सब हन। इब्ने जियाद मुसलमान को न हो छा? शिमरो पलीत मुसलमान को न हो छा? यजीद मुसलमान को न हो छा? अमरो बिन साद मुसलमान को न हो छा? होया त उहे भी मुसलमान। याद रखी छड़ मुंहिंजा दोस्त अजीज करबला जो मैदान अल्लाह जे ज़मीन ते कायनात के ॿुधाए थो त कलमो पढ़ण वारा केतिरा ई हूंदा मगर ईमान
ईमान खुदा जी मर्जी आ जंहिंखे अता फरमाए, अदब मुझे रब जी मर्जी आ जंहिंखे अता फरमाए। कलमे पढ़ण वारा त हुया पर जंहिं कलमो पिया पढ़नि उन पिरीअ खे बि कोन सुञातऊं, उन महबूब जे बचड़नि खे बि कोन सुञातऊं। उन्हनि खे इहो कलमो किथां कमु ॾींदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। अञा इन्हनि जे ज़ुल्म जी इंतहा अॻिते त ॿुध, ख़ीमन खे बाहियूं ॾियण खां बाद में अहल बैत जा जेके पाकीज़ न्याणियूं हुयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभिनी खे चेक कंदा विया, सोन कोन मिलियो। मासूम न्याणिया मुंहिंजे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी उन जे कनड़नि में वालड़ियूं पातल हन। छा पातल हन? केॾो न हिकु पीउ पंहिंजे धीउ खे प्यार सां वालड़ी वठी ॾींदो आहे। इहो सच आहे या न आहे? केॾी पीउ जी तमन्ना हूंदी आहे त मां पंहिंजे न्याणीअ खे वालड़ियूं पायां ऐं अबो ख़ुशीअ सां वठी ईंदो आहे, पंहिंजे न्याणीअ खे पाईंदो आहे, न्याणी ख़ुशि थींदी आहे त मुंहिंजे बाबा साईं अॼु मुंहिंजे लाइ ही वालड़ियूं आंदियूं आहिनि। छो त सोन औरत जो ज़ेवर आहे, मुंहिंजे ख़ुदा मुंहिंजे मुस्तफ़ा इजाज़त फरमाई आहे। उन मासूम न्याणीअ जे उन वालड़ियुनि खे वठी जेॾी महिल उन पलीतनि छिकूं ॾिनियूं आहिनि ऐं खून वहणु शुरू थियो आहे त उन मासूम सकीना कंहिंखे तव्हां ॾे ख़ीमन में निहारे त अॼु बाबो हुसैन मौजूदु कोन्हे, ख़ीमन में निहारे त जवान अली अकबर भाउ मौजूदु कोन्हे, हीअं निहारे त चाचो अबू बकर बि मौजूदु कोन्हे, चाचो गाज़ी अब्बास अलम बरदार बि मौजूदु कोन्हे, चाचो उमर बिन अली बि मौजूदु कोन्हे, चाचो उस्मान बिन अली बि मौजूदु कोन्हे, सौट सुहिणो कासिम बि मौजूदु कोन्हे। अॼु न्याणी दाह ॾे त कंहिंखे दाह ॾे, हीअं जो निहारी त ज़ैनुल आबिदीन बीमार आहे, जंहिंजे टंगुनि मुबारकुनि में ज़ालिमनि हथ जकड़ियूं हणियूं आहिनि, हथ में हथकड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, पेरनि में ज़ंजीरूं लॻियूं पियूं आहिनि। कंहिंखे बीमार ज़ैनुल आबिदीन खे ओ मुस्लमान तो कलमो पढ़ियो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात जो, हिकिड़े मिंट जे लाइ ख़ुदा जो कसम तोखे थो ॾियां पंहिंजे आॾो इन मंज़र खे त हाणे त उन न्याणीअ जेॾी महिल मदीने ॾे मोड़ करे चयो ओ मुंहिंजा महबूब मदीने जा मीर, ओ इमामुल अंबिया सरदारुल अंबिया, कॾहिं त यतीमनि जे मथां कख बि बर्दाश्त न पियो करी, अॼु तुंहिंजा बचड़ा यतीम थी ज़ालिमनि जे हथनि में बेदर्दीअ सां लुटिजी रहिया आहिनि। ख़ुदा जो कसम मां इन करे ही शाम कंहिंखे प्रोग्राम कोन ॾींदो आहियां, ज़िंदगी जो हिस्सो गुज़रियो आहे, ही शाम रोंदे गुज़रंदी। ख़ुदा जो कसम ये शाम मुंहिंजी रोंदे गुज़रंदी आहे। ही रात मां प्रोग्राम ते इन करे न निकिरंदो आहियां, गुनाहगार सही बेकार सही मगर निस्बत आले रसूल सां पकी आहे। मुसलमानो तारीख़ न गुनाहगार अखियुनि सां पढ़ी आहे, हदीसूं मुझे महबूब मुस्तफ़ा जो पढ़ियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो ही शाम मां कंहिंखां प्रोग्राम न ॾींदो आहियां, ज़िंदगी में न ॾिनो आहे। ख़बर नाहे ख़ुदा खे हीअ कीअं रज़ा में राज़ी थी वई ख़ुदा जी ज़ात जो मूंखे पैगाम ॾियणो पियो, प्रोग्राम दोस्त खे ॾेई छॾियो मियां अली हैदर खे, महज़ इन करे जो अॼु जी राति मूंखां तकरीर छा मूंखां कुझु बि बर्दाश्त कोन थी सघंदो आहे। छो त तारीख़ गवाह आहे मुस्लमान अञा त अॻिते वध, जेॾी महिल मुंहिंजे दिलबर हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते खणी फातिहाना अंदाज़ में हलन पिया, ख़ुशीअ जा हेठि ख़ुशीअ जा नगारा पिया वॼनि, मथे सिरे हुसैन मां रब जे क़ुरान जी तिलावत हली रही। छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो क़द तरक्तु फ़ीकुम मुस्तक़लैन, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ शयूं छॾियो थो वञा, ॿई भारी छॾियो थो वञा। क़द तरक्तु फ़ीकुम मुस्तक़लैन, किताबुल्लाह व इतरती अहल बैती, हिकिड़ो मां मुस्तफ़ा रब जो क़ुरान छॾियो थो वञाव, ॿियो मां मुस्तफ़ा पंहिंजो आल छॾियो थो वञाव। लई यतफर्रका, ही उहे ॿई शख़्सियतूं आहिनि जेके कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि कोन थींदो। हत्ता यरज़ा अलैयल हौज़, मदीने जे मीर फरमायो कंहिं बि मोड़ ते न आले रसूल क़ुरान खां परे थींदो, न क़ुरान आले रसूल खां परे थींदो। मां मुस्तफ़ा हौज़े कौसर ते इंतज़ार कंदुसि, ॿई जे हौज़े कौसर ते मां मुस्तफ़ा सां मिलंदा।
मुसलमान हेॾा हेठि ख़ुशीअ जा नगारा था पिया वॼनि, मथे मुंहिंजे सोणे हुसैन जे सिर मुबारक मां रब जी क़ुरान जी तिलावत जारी आहे। दुनिया जे क़ुरान जा कारी तिलावत करे क़ुरान ते नाज़ कंदा आहिनि। अॼु मुंहिंजो सोणो हुसैन क़ुरान पढ़ी रहियो आहे, क़ुरान मुंहिंजे हुसैन ते नाज़ करे रहियो।